इन कम जे गॾु केतिरो भॼबो आहे पोइ इहे कम थींदा आहिनि। इहे मेगा प्रोजेक्ट दादू लाइ इन करे मां हिमायत कयां थो, बेशक कहिड़ी पार्टी में हुजे। वरी अचूं था दादू हिन जोई तालके में, जंहिंजी मां हिमायत कंदुमि तव्हांखे यकीन न ईंदो। अदा मां बंदे अली ख़ान जी हिमायत कयां थो खुलेआम। बेशक लगारी बिरादरी पीटीआई में आहे, मसइलो न आहे, पर उहो इन करे जंहिं इलाइक़े में उहो वेठो आहे मां उन इलाइक़े में वियो आहियां, उते बि पाणी न आहे। इन खां वधीक कंहिंखे अहसासु न हूंदो माण्हुनि जो, छो पाण उन इलाइक़े में वेठो आहे। वोट शख़्सियत खे ॾियो, इन पार्टियुनि जे चकर में निकिरो। तव्हांखे बाचका मिलिया न, बारदानो मिलियो अथव? वाठा खाई आहे, मज़दूर न पैसा ई खाई आहे, वाठा खाई आहे। अब कमनि त वॾे माण्हू जी ॻाल्हि आहे न, मां मज़दूर न पैसा खाई आहे। सो जंहिंजी बारदानो हक़ आहे हारी जो ऐं ज़मीनदार जो, जंहिंजे ज़मीन में कणक ॼाए थी, हाणे उनमें पार्टी वारनि जो कहिड़ो कमु? जंहिंखे जरे बि न आहे ज़मीन जो, एकड़े न आहे, हिन खे ॾे 200 बोरियूं, हुनखे ॾियो 300 बोरियूं, हे कहिड़ो तरीक़ो आहे? मां तव्हांखे हिकिड़ो किस्सो ॿुधायां, हिननि जो किरदारु इहो अथव। हिन साल ख़बर न आहे, मां दादू मसरूफ़ आहे, हिते हिकु रहिजी वियो आहे, मूंखे यादि न आहे असां पंहिंजी कणक इन बोरियुनि में विकी हुजे, कॾहिं बि न। इन वाणनि खे ॾींदी आहे, सेठनि खे ॾींदा आहियूं, पंहिंजा बाचका माण्हुनि में विरहाया, ज़ाती बाचका। हिते तो निज़ाम हूंदो आहे, इज़त मिलंदी आहे जॾहिं तव्हां माण्हुनि लाइ कुझु क़ुर्बान कयो, बाक़ी उन्हनि खे बार बार विकिणो, इज़त न मिलंदी। सो महिरबानी कयो, गॾु थियो, को मसइलो न आहे, का ताक़त न आहे। हिकु दफ़ो किरिया न, हिकु दफ़ो किरिया जे को ॿुधो बि न, सूबेदार बि न ॿुधनि, सूबेदार न ॿुधनि त पोइ छा हाल थींदो उहा तव्हां सभु खे ख़बर आहे सभु जी। सो ॿियो आहे असांजो चाचो, अदा का पार्टी मुखालफ़त मां नथो कयां, बंदेली